मंशियात जी सरपरस्ती करण वारा मीरपुर माथेलो पुलिस जा ऑफिसरो ताजे पीछ जागी रहे असां जे मुवासी सफ़र में ओ साथी। इरफान अली बुगियो तव्हां ॾिसी रहिया आहियो इरफान बुगियो यूट्यूब चैनल। सिंध जे बाज़मीर गैरतमंद शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे केस बाबति हिन अहम विलाग में अॻिते वधण खां अॻु में पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो, बेल आइकन ते क्लिक करे वठो, छाकाणि त हीउ तव्हांजो चैनल आहे। हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी, हिते सिंध जी ॻाल्हि थिए थी, हिते शहीद नसरुल्लाह गडानी जहिड़नि दिलेरनि ऐं मज़लूमनि जी ॻाल्हि थिए थी। 1.25 साल गुज़री वियो आहे। शहीद नसरुल्लाह गडानी जा वारिस, संदसि बचड़ा, संदसि अमड़, संदसि भाउ इंसाफ़ लाइ दरबदर आहिनि। हिकु त नसरुल्लाह गडानी खे बासरनि शहीद करे छॾियो ऐं हाणे बासर पाण खे बचाइण लाइ, पंहिंजनि वाठनि खे बचाइण लाइ छा वाकई याकूब गडानी ऐं संदसि वारसनि खे, संदसि शहीद जे वारसनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं उहे केरु आहिनि जेके पेशी वक़्तु याकूब गडानी ऐं शहीद जे वारसनि खे अची धमकाइनि था ऐं चवनि था त तव्हांजो बि हशर नसरुल्लाह गडानी जहिड़ो थींदो। इन समूरे मामले जो अॼु असां ख़ुलासो कंदासीं, पर पहिरीं असां जाइज़ो वठंदासीं त नसरुल्लाह गडानी जो केस किथे पहुतल आहे, छाकाणि त 1.25 साल गुज़री चुको आहे। जीअं नसरुल्लाह गडानी शहीद थियो, सॼी सिंध में एहतजाज थियो, सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। सहाफ़ी तंज़ीमूं बि एक्टिव थियूं, तमामु घणा धरना हया विया, एहतजाज कया विया, रैलियूं कढियूं वयूं, कराची में बि धरना हया विया। पोइ हाणे लॻे थो त कि डिघी माठार छांइजी वई आहे सहाफ़ी तंज़ीमुनि तरफ़ां। ताज़ो ई 24 मई ते शहीद जी वरसी जे मौक़े ते हिकु वॾो जलसो मुनक़िद कयो वियो सहाफ़ी तंज़ीमुनि तरफ़ां। उन खां पोइ असांखे का बि सरगर्मी नज़र नथी अचे। आख़िर छो इहे सहाफ़ती तंज़ीमूं, इहे सहाफ़ी असांखे माठ नज़र अचनि था, छो लातालुक बणियल आहिनि? इन जो असां जाइज़ो वठंदासीं, पर पहिरीं असां हिन केस जो जाइज़ो वठूं। हिन केस में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो शुरूआती तौरु। बाद में वारसनि जी दरख़्वास्त ते MNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जा बि नाला शामिल कया विया। जंहिंखां पोइ चयो वञे थो, वारसनि जो इल्ज़ाम आहे त पीपुल्स पार्टी जी अहम शख़्सियतुनि पंहिंजो असर रसूख़ ॾेखारे PPMNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला केस मां ख़ारिज कराए छॾिया। उहो कहिड़ो SSP हो जेको जांच ऑफिसर मुक़ररु थियो ऐं संदसि रिपोर्ट खां पोइ ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला हिन केस मां ख़ारिज कया विया। उनजो तव्हां ॾाढो ख़ुलासो पेश कंदासीं, पर पहिरीं तव्हांखे ॿुधायूं त हिन केस जो बैकग्राउंड छा आहे, केरु केरु हिन में नामज़द आहे, केतिरा माण्हू गिरफ़्तार आहिनि। गिरफ़्तार त फ़क़ति हिकु ई माण्हू आहे जंहिंजो नालो आहे असगर लुंड। याकूब गडानी मूजिबि असगर लुंड, बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड नसरुल्लाह गडानी ते फायरिंग कई, जॾहिं त सरकारी तौरु इहे ॿई जेके आहिनि, जीअं बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड रूपोश ॼाणायल आहिनि, पर फ़रियादियुनि जो इल्ज़ाम आहे, नसरुल्लाह गडानी जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त बरकत लुंड ऐं अब्दुल्ला लुंड ख़ालिद लुंड जी सरपरस्ती हेठि आहिनि। उहे रूपोश न आहिनि, सरेआम ख़ालिदाबाद में घुमी रहिया आहिनि, जिन मां हिकिड़ो ॼणो जेको अब्दुल्ला लुंड ॿुधायो वञे थो, उहो त ख़ालिद लुंड वारनि जी मुंशीगिरी करे रहियो आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त फ़रियादी धुर जी दरख़्वास्त ते PPMNA ख़ालिद लुंड, संदसि पुटनि शहबाज़ लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड जा नाला हिन केस में दाख़िल कराया विया। पर फ़रियादी धुर यानी नसरुल्लाह गडानी जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त पीपुल्स पार्टी जी हिकु अहम शख़्सियत पंहिंजो असर रसूख़ ॾेखारियो ऐं SSP तनवीर तुनिया खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो, जंहिंजी रिपोर्ट आधार ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला केस मां ख़ारिज कया विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ नसरुल्लाह गडानी जा वारिस फ़रियादी धुर सिंध हाई कोर्ट कराची विया, जिते तॾहिं जस्टिस सलाउद्दीन पंवर ट्रायल कोर्ट खे हुकुम ॾिनो त ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला केस में शामिल कया वञनि। पर जीअं ई जस्टिस सलाउद्दीन पंवर साहिबु बदिली थी वियो, उन जी जाइ ते हिकु ॿियो मोज़िज़ जज आयो, त उन वरी हुकुम ॾिनो त ट्रायल कोर्ट जेका आहे उहा ई फ़ैसिलो कंदी त ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला केस में शामिल कया वञनि या न कया वञनि। हाणे इहो ताज़ी जेका अपडेट आहे तव्हांखे ॿुधायूं था। उनखां पोइ केतिरा महीना गुज़री विया आहिनि, केस अॻिते नाहे वधियो। PPMNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला केस में ॿीहर शामिल कराइण लाइ फ़रियादियुनि तरफ़ां वारसनि तरफ़ां
ट्रायल कोर्ट में दरख़्वास्त ॾिनल आहे जंहिं ते अञा ताईं अॻो तारीख़ मिली रही आहे ऐं इहो मामिलो अञा अॻिते नाहे वधी सघियो। गॾोगॾु याकूब गॾाणी जो इल्ज़ाम आहे त हू जॾहिं कोर्ट में तारीख़ ते वञनि था, पेशी ते वञनि था, त खेनि धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं इहो चयो वञे थो त जेकॾहिं तव्हां केस तां हथु न खयो त तव्हांजो हशर बि नसरुल्ला गॾाणी जहिड़ो थींदो। उहे माण्हू केरु आहिनि, इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नसरुल्ला गॾाणी शहीद जो भाउ, जेको पहिरें ॾींहं खां पंहिंजे शहीद भाउ जे खून सां इंसाफ़ लाइ सरगर्म आहे। हू कोशिशुनि में आहे त शहीद जे ॿारनि खे, शहीद जी अमड़ खे ऐं खेसि इंसाफ़ मिली सघे, पर इंसाफ़ आहे जेको मिलण जो नालो ई अञा नथो वठे। साणसि ॻाल्हि ॿोल कयूं था। याकूब गॾाणी असां सां गॾु मौजूदु आहे। वॾी महिरबानी याकूब साहिबु असांखे जॉइन करण लाइ। मूंखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु केस जो स्टेटस छा आहे? इहो तासुर छो पखिड़िजी वियो आहे त शहीद नसरुल्ला गॾाणी वारे मामले में, हिन केस में माठार छांइजी वई आहे? छाकाणि त असां ॾिसूं था त सहाफ़ती तंज़ीमूं बि विच वक़्त खां ख़ामोश बणियल आहिनि। ऐं ॿियो, तव्हांजे तरफ़ां असां ताईं जेके इतला पहुता आहिनि त कुझु माण्हू आहिनि जेके पेशी वक़्तु तव्हांखे धमकाइनि था। उहे केरु आहिनि, छो धमकाइनि था, छा उन्हनि जो चवणु आहे, असांखे ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु खां पहिरीं मां भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां शुरू खां वठी असां सां गॾु आहियो। अॻियां बि इंशाल्लाह जेतिरे ताईं क़ातिल कैफ़रे किरदार ते न पहुचंदा तव्हां गॾु आहियो। कोई ख़ामोशी न आहे। सोशल मीडिया ते दोस्त सिंधी माण्हू शोरवंद असां सां गॾु आहिनि, सोशल मीडिया ते सरगर्म आहिनि और असां ख़ामोश न आहियूं, न ख़ामोश रहंदासीं। मरण खणी ताईं असां आवाज़ु उथारींदा ईंदासीं जेतिरे ताईं शहीद नसरुल्ला खे इंसाफ़ न मिलंदो। ही हाज़िरिन जो सिलसिलो आहे जेको 2 महीना हे वेकेशन अची विया, इन जे करे ख़ामोशी आहे। इंशाल्लाह हाज़िरियूं हलनि पियूं, डेट वठनि पिया और असां वाक़ई कोर्ट न वञूं पिया। क़ातिल ख़ालिद लुंड, नूर मोहम्मद लुंड ऐं शहबाज़ लुंड जेके लोफर लोघा कोर्टनि में मोकिले थो, असांखे घटि वधि ॻाल्हाइनि था, असांखे धमकियूं ॾियनि था। होॾां ख़ालिद लुंड PPM में मिनथा करे थो मां मेड़ मोकिलियां, मूंखे ॿुधो। ठीकु आहे। होॾां वरी 15 ॾींहं 20 ॾींहं लोघा लोफर लुंड कबीले जा जेके पंहिंजा वाठा लोफर अथसि, उहे मोकिले कोर्टनि में असांखे धमकियूं ॾियनि थो त तुंहिंजो हशर नसरुल्ला जहिड़ो कंदासीं या केस खां हथु खण। नसरुल्ला हक़ सच जो आवाज़ु उथाईंदो, टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो। टाउन चेयरमैन इहे लुंड सरदार हूंदा, ख़ालिद लुंड जो पुटु शहबाज़ लुंड जे अगरि तक जे MNA जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए बि त उहे लुंड सरदार आहिनि, ख़ालिद लुंड वारा। उन्हनि खे इहा ॻाल्हि न वणी। सिर्फ़ु शहीद नसरुल्ला खे शहीद न करायूं, इन्हनि हज़ारे सवें माण्हू शहीद कराया, लेकिन ख़ौफ़ जे करे कोई माण्हू आवाज़ु उथाइण जे पसंदि न करे पियो जो असांजो उन्हनि जो ख़ानदान सॼो तबाह थिए पियो। असां सां ई उहो ई हशर आहे, लेकिन असांजो सॼो सिंध असांजो ॿाह ॿेली थियो, असां आवाज़ु उथारियोसीं ऐं इन टाइम बि असां सां पूरो सिंध गॾु आहे। इहे क़ातिल भले पावर वारा हुजनि, इहे इंशाल्लाह कैफ़रे किरदार ते पहुचंदा इंशाल्लाह। सिंधी क़ौम या शौर जे लाइ इहो ई मैसेज आहे त असांजो साथ न छॾींदा, न छॾियूं, न छॾींदा इंशाल्लाह। असां ॿाह ॿधी अर्ज़ु कंदा पिया आहियूं, असांखे न वितारींदा और असां आवाज़ु उथारियोसीं। सहाफ़ती तंज़ीम असां सां गॾु आहिनि। असां कराची वञी जेके वज़ीर आज़म, वज़ीर आला, जेके IG DIG साहिब वटि जेके दरख़्वास्तूं मोकिलणियूं असां मोकिलियूं आहिनि त सहाफ़ी तंज़ीमनि जे तरफ़ूं। वॾी महिरबानी याकूब गॾाणी, शहीद नसरुल्ला गॾाणी जो भाउ असां सां ॻाल्हि ॿोल करे रहियो। संदसि इल्ज़ाम आहे त ख़ालिद लुंड जा कुझु माण्हू आहिनि जेके खेसि कोर्ट जी खेसि ऐं संदसि घर भातियुनि खे धमकियूं ॾियनि था जेकॾहिं हुननि केस तां हथु न खयो त संदन हशर बि नसरुल्ला जहिड़ो थींदो। संदसि चवणु आहे त ख़ालिद लुंड हिकु पासे मिनथू करे थो। संदसि इहा दावा आहे, याकूब गॾाणी जी इहा दावा आहे त ख़ालिद लुंड इहे मिनथू करे थो त हू मिंथ मेड़ काफ़िलो वठी अचण लाइ तयारु आहे, त ॿिए पासे हू परदे पोयां वेही पंहिंजा माण्हू छॾे खेनि धमकाए रहियो आहे। बहरहाल सहाफ़ी तंज़ीमूं छो ख़ामोश थी वियूं आहिनि? 1.25 साल गुज़री वियो आहे, शहीद जा क़ातिल, असुल क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, केस बि जहिड़ो करे लटकियल आहे, हिकु ई ॼणो गिरफ़्तार आहे ऐं केतिरियूं कोशिशूं थियूं आहिनि हिन केस खे ख़तमु करण लाइ, असुल जवाबदारनि खे बचाइण लाइ। हिकु पासे सॼी सिंध आहे ऐं ॿिए पासे बाअसर दुरियूं आहिनि ऐं उन्हनि जी सरपरस्ती मुबैना तौरु सरकार करे रही आहे। छा सिंध में हाणे को माण्हू सच बि नथो ॻाल्हाए सघे? जेकॾहिं नसरुल्ला गॾाणी
जे खून सां इंसाफ़ न थियो त पोइ केरु हिमत कंदो, केरु सच ॻाल्हाईंदो? इन जो मूंखे जवाबु ॾियनि सिंध वासी त जेकॾहिं नसरुल्ला गडाणी जा असुल क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ इहे जेके बासर धुरियूं आहिनि, इहे जेके जागीरदार आहिनि, वॾेरा आहिनि, उन्हनि खे त वधीक शइ मिली वेंदी जो जेको बि सच ॻाल्हाईंदो उनजो हशर बि नसरुल्ला गडाणी जहिड़ो थींदो। ऐं असांजूं जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि जूं कोशिशुनि खे असां एप्रिशिएट कयूं था जेके शुरू में उन्हनि कयूं। ऐं हर सहाफ़ी जी शहादत बात ईअं थींदो आहे, रैलियूं कढियूं वेंदियूं आहिनि, ताज़ियती रेफरेंसिस थींदा आहिनि, धरना हया वेंदा आहिनि, पोइ हिकिड़ी डिघी माठार छांइजी वेंदी आहे जीअं हिन केस में माठार छांइयल आहे। वर्सियुनि ते माण्हू गॾु करण सां छा थींदो? असुल ज़रूरत आहे हिन केस खे मुसलसल खणण जी, हिन केस खे फॉलो करण जी ऐं शहीद सहाफ़ीअ जे घर भातियुनि सां गॾु बीहण जी। छाकाणि त मूंखे ईअं लॻे थो याकूब गडाणी जी ॻाल्हियुनि मां मूंखे ईअं महसूसु थियो त हू हाणे ॼण पाण खे अकेला महसूसु करे रहिया आहिनि। तोड़े जो उनजी जेको आहे सो वॾो वॾु आहे, उनजो वॾु माण्हू आहे जो चवे थो त न माठार न आहे छांइयल, सॼी सिंध असां सां गॾु आहे, सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो पियो वञे। पर मूंखे ॿुधायो त सोशल मीडिया ते बि हाणे असांखे कॾहिं कॾहिं का नसरुल्ला गडाणी जी का पोस्ट नज़र अचे थी, ऐं ख़ासि तौरु जॾहिं वरसी हूंदी आहे उन खां हिकु ॿ ॾींहं अॻु में उन जा फ़ोटूज़ रखी ट्रिब्यूट उनखे पेश कयो वेंदो आहे। भले ट्रिब्यूट पेश कयो वञे, उनखे जेतिरी भेटा ॾिनी वञे घटि आहे, पर उनजो असरु हिन केस ते कहिड़ो थो पए? असुल सुवालु इहो आहे, असुल ॻाल्हि इहा आहे त नसरुल्ला गडाणी जा असुल जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि ऐं कैफ़रे किरदार ताईं पहुचनि। छा हिन माहौल में ईअं मुमकिन थी सघे थो? सभु कुझु थी सघे थो जेकॾहिं सिंधी माण्हू पंहिंजी ॿधीअ जो मुज़ाहिरो कनि, जीअं हुननि केनाल्स ख़िलाफ़ तहरीक दौरान पंहिंजी ॿधीअ जो मुज़ाहिरो कयो। तव्हां ॾिसो वॾा बुत बि हुननि किराए ॾेखारिया। एतिरा माण्हू न बि निकिरनि, जेकॾहिं ओतिरनि माण्हुनि जो 2-3 सैकड़ो बि निकिरी अचे नसरुल्ला गडाणी जे खून सां इंसाफ़ लाइ, त घणो कुझु थी सघे थो। छाकाणि त हीअ जेको असांखे हीअ वॾियूं ताक़तूं जेके नज़र ईंदियूं आहिनि, यकीन कयो अंदरां उहे वॾा खोखला आहिनि। बहरहाल नसरुल्ला गडाणी जो खून इंसाफ़ तलबे रहियो आहे। नसरुल्ला गडाणी जी शहादत सिंध लाइ हिकु वॾो वाक़ियो हो। नसरुल्ला गडाणी शहीद जो खून सिंध वासियुनि तरफ़ ॾिसी रहियो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। त छा सिंध वासी नसरुल्ला गडाणी जे खून खे इंसाफ़ ॾियारण लाइ कुझु कंदा? बहरहाल पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा, पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा।